केरु आहे? केरु आहे यार हिते? लिफ़ाफ़ो? ॻाल्हि ॿुध, हिन साल अहिड़ो सलूक मूंसां न कजांइ जेको हर साल कंदो आहीं। साल में कुझु वक़्त लाइ ईंदो आहीं, वरी वॾे अरसे ताईं गुम थी वेंदो आहीं, ऐं मां पूरो साल तुंहिंजो इंतज़ारु कंदी रहंदी आहियां। तूं मूं ते पैसा ख़र्च कंदो आहीं ताकी मां संवरजां ठहां, पर छा तूं इहो नथो ॼाणीं? मुंहिंजी असल ख़ुशी, मुंहिंजी राहत संवरजण सां न, पर तोसां आहे। मूंखे ॿुधाए त सही, तूं हर साल भला छो इहा ख़ुशियूं मूंखां खसे वेंदो आहीं? तोखे साल में हिकु दफ़ो सिर्फ़ु मुंहिंजी यादि ईंदी आहे। छा तूं मुंहिंजी यादि ऐं मुंहिंजे फिराक में नाहीं तड़पंदो जीअं मां तड़पंदी आहियां? तूं नथो ॼाणी त असां साल में हिकु दफ़ो न के रोज़ाना मिलूं। तूं मुंहिंजी तन्हाई दूरि कर, मां तुंहिंजा ग़म दूरि कयां। आख़िर में बसि इहा ई चवंदसि, हिन दफ़े बेवफ़ाई न कजां, हिन दफ़े मूंखे तन्हा न छॾे वञिजां। तुंहिंजे पाड़े जी मस्जिदूं सिर्फ़ु रमज़ानुल मुबारक जे लाइ न ठाहियूं वेंदियूं आहिनि, बल्कि मस्जिदूं सॼो साल नमाज़ुनि जे इंतज़ार में रहंदी आहे। लिहाज़ा रमज़ानुल मुबारक गुज़रण खां पोइ बि मस्जिदुनि खे आबाद रखो।